पाकिस्तान जो सब खां वॾो ऐं महफ़ूज़ वज़ीर आज़म हाउस बि हैकर्स खां महफ़ूज़ न रही सघियो। हैकर्स वज़ीर आज़म हाउस में थींदड़ तमामु ॻाल्हियूं ऐं मुलाक़ातुनि जी तफ़सील न सिर्फ़ रिकॉर्ड कई पर इन तमामु डेटा खे हिकु हिकु करे डार्क वेब ते विझी रहिया आहिनि, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, मरियम नवाज़, राना सनाउल्लाह सां गॾु ॿियनि केतिरनि ई रुकन ऐं सरकारी अमलदारनि जूं ॻाल्हियूं रिकॉर्ड थियूं आहिनि। डार्क वेब छा आहे? इन जो इल्म हेल ताईं सिर्फ़ कुझु माण्हुनि खे ई आहे ऐं डार्क वेब ताईं पहुच त सिर्फ़ मख़सूस माण्हुनि खे ई हासिल आहे, छो त डार्क वेब त आम सॉफ्टवेयर गूगल वग़ैरह ते पहुच नथा रखनि, पर इंटरनेट जो हिकु हिसो अहिड़ो बि आहे जिथे पहुचणु तमामु मुश्किल आहे, जंहिंखे डार्क वेब चयो वञे थो। डार्क वेब हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे हर क़िस्म जो 2 नंबर कारोबार थींदो आहे, जीअं असले जो कारोबार, इंसानी गोश्त जी विक्री, स्मगलिंग, पाबंदी मढ़ियल किताबुनि, हैक कयल सरकारी, गैर सरकारी, सिफ़ारती, गैर सिफ़ारती इदारनि जो डेटा, हुकूमतुनि या शख़्सियात जो ज़ाती डेटा, फ़हश फिल्मूं, इंसानी उज़वा, चोरी कयल क्रेडिट कार्ड्स, सीक्रेट डॉक्यूमेंट्स, खुफिया रिकॉर्ड्स, वॾनि सेलिब्रिटीज़ जूं ज़ाती वीडियोज़ ऐं ऑडियोज़ वग़ैरह वग़ैरह। मतिलब त सभु कुझु विकामदो आहे। हिकु आलमी इदारे जे मुताबिक़ डार्क वेब खे अमरीका जे हिकु इदारे 2005 में ठाहियो हुयो, जंहिंखे अमरीकी हुकूमत न सिर्फ़ फंडिंग कई पर इन जी सुपरविजन बि करे रहियो आहे। डार्क वेब ते आम ब्राउज़र या सॉफ्टवेयर सां लॉगिन नथो करे सघिजे। इन लाइ मख़सूस क़िस्म जा सॉफ्टवेयर इस्तेमालु कया वेंदा आहिनि, जीअं टोर यानी TOR सॉफ्टवेयर इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे दी अनियन राउटर। इन सॉफ्टवेयर खे अनियन इन करे चवंदा आहिनि छो त यूज़र पंहिंजी टारगेट ताईं पहुचण लाइ बसर जियां मुख़्तलिफ़ लेयर्स मां थी पंहिंजे सुञाणप लिकाईंदे लिकाईंदे पुॼंदो आहे ऐं आख़िर में इन जी सुञाणप मुकमल तौरु लिकी वेंदी आहे ऐं इन खे ट्रैप करणु मुश्किल ई न पर नामुमकिन थी वेंदो आहे। ही टोर सॉफ्टवेयर गैर कानूनी न आहे पर इन ज़रिए थींदड़ कारोबार ज़रूर गैर कानूनी आहे। पाकिस्तान में भी हैकर्स तमामु घणा हमला कया आहिनि, जंहिंमें असां वटि इन जो कोई ट्रोड़ न आहे। मार्च 2022 में वज़ारत ख़ज़ाना ते हैकर्स हमलो कयो। फाइनेंस मिनिस्ट्री ते हमलो करे 72 GB डेटा चोरी कयो वियो। चोरी थियल डेटा में 2021 खां वठी 2022 ताईं तमामु आम ऐं खुफ़िया मालूमात शामिल हुई ऐं इहो तमामु डेटा हैकर्स चोरी करे विया। 12 ऐं 13 अगस्त 2022 ते FBI ते साइबर हमलो कयो वियो। हैकर्स FBI जो खरबें जो डेटा चोरी करे विया, जंहिं जे नतीजे में शिपमेंट्स तमामु बुरी तरीक़े सां मुतासिर थी हुई। SECP यानी सिक्योरिटी एक्सचेंज कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान जे डेटा ते अगस्त 2022 में ई हमलो थियो ऐं समूरो डेटा चोरी कयो वियो। डेटा चोरी करे ख़ानगी वेबसाइट ते विधो वियो। डेटा में 1,70,000 खां वधीक ख़ानगियुनि कंपनियुनि जो डेटा, शनाख़्ती कार्ड्स, कंपनियुनि जी रजिस्ट्रेशन सां गॾु अहम काग़ज़ शामिल आहिनि। 29 अक्टूबर 2021 ते नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान ते बि हिकु साइबर हमलो थियो। उन हमले में बैंक जे ATM ऐं मोबाइल एप्लीकेशन सिस्टम खे मुतासिर कयो, जंहिं इदारे खे अरबें रुपयनि जो नुक़सान ॾिनो। इन्हीअ तरह 2020 में के इलेक्ट्रिक ते साइबर हमलो थियो ऐं उन हमले में IT जा तमामु सिस्टम्स हैक कया विया हुआ, जंहिं सां के इलेक्ट्रिक जी बिलिंग सां राब्तो टुटी पियो हो। हैकर्स पारां हैक थियल कंप्यूटर्स ते हिकु पैगाम छॾियो वियो हो त डार्क वेब ते राब्तो कयो वञे ऐं $38 लख जो तावान ॾेई पंहिंजो डेटा वापसि वरितो वञे।